अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम था गॾु आवाज़ रहिया था राजड़। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत के हवाले से ही हफ़्तो मल्हाए रही है। असो अॼोको ही प्रोग्राम भी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत उनकी शहादत के करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जो पॉलिसियूं उन ते असर पिया आहिनि, ख़ासि करे सिंध के कॉन्टेक्स्ट में ॻाल्हि कंदसि त सिंध के उनजा कहिड़ा फ़ाइदा थिया, नुक़सान थिया। उन खां सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे खां अमली सियासत जो बाक़ायदे आगाज़ करे रहियो आहे ऐं इहा जेका लॉन्चिंग है बिलावल भुट्टो ज़रदारी जी इलेक्शन्स का बिल्कुल पहिरीं उन सां सिंध के को नुक़सान थींदो, फ़ाइदो थींदो, इन्हनि सभिनी इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासीं। पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में मूंखे जॉइन कयो आहे सिकंदर हुलियो साहब। सिकंदर महिरबानी पाण वरी गॾु आहियूं अॼु हिन प्रोग्राम में ऐं ख़ासि करे मोहतरमा जी शहादत ऐं 5 साल पूरा थिया आहिनि ॾिसूं पिया। मोहतरमा जी शहादत के 5 साल उहे सिंध कीअं भोॻिया, फ़ाइदे में वही सिंध, नुक़सान में वही, मोहतरमा हुजे हा त छा थिया, मोहतरमा असां गद्दार थी वई, उनजो कहिड़ो नुक़सान थियो, इहे सभु इशूज़ बि ॻाल्हाईंदासीं। मोहतरमा जा कातिल बि न आया, सिंध जे माण्हुनि खे इंतज़ार हो। सुभाणे रहमान मलिक ऐलान कयो आहे त का वॾी का रिपोर्ट शायदि लॉन्च करणु पिया वञनि, आणनि पिया, असल जवाबदार साम्हूं आणींदा। ओवरऑल तव्हां कीअं ॾिठो मोहतरमा जी शहादत खां पोइ पहिरियों भेरो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत पूरा 5 साल मुकमिल कया आहिनि इक़्तिदार में। 5 सालनि में सिंध जे माण्हुनि जूं आसूं उमेदूं हिन पार्टी मां कहिड़ियूं हुयूं ऐं हीअ पार्टी उन्हनि उमेदुनि ते केतिरी पूरी लथी? सिंधी माण्हू खे सभ खां वॾे में वॾो शौक़ु त मोहतरमा जी शहादत सां आयो ऐं हीअ 5वीं वरसी आहे ऐं उन शौक़ु ऐं ॾुख जी कैफ़ियत उहा 5 साल रही ऐं 5 सालनि दौरान केतिरा ई दफ़ा असां ॿुधो त मोहतरमा जा कातिल पकड़ींदासीं, तव्हां कातिल लीग बि ॿुधी, तव्हां ॿुधो त कातिलनि जे क़रीब आहियूं, तव्हां इहो ॿुधो त असांखे नालनि जी ख़बर आहे, पर हिनमहिल ताईं बज़ाहिर का अहिड़ी ॻाल्हि न आहे जंहिंमां माण्हू खे यकीन ऐं तसली थिए त वाक़ई मोहतरमा जा कातिल कंहिं कैफ़रे किरदार ताईं पहुचंदा। जेका ॿी सिंधी माण्हू खे तमामु वॾे में वॾी हिकिड़ी मोहबत हुई या उखी रही, हुनजो इज़हार हुननि इलेक्शन में पीपल्स पार्टी सां कयो, हुननि एटलीस्ट सिंध में हुननि खे एब्सोल्यूट मेजॉरिटी ॾिनी ऐं 5 सालनि दौरान सिंधी माण्हुनि सां कई तरह जा मसइला थिया। तव्हां ॾिठो त 2010 में हिकिड़ी महा ॿोॾि आई, 2011 में महा मींहं पिया ऐं 2011 में महा तबाही थी। त 3 सालनि दौरान सिंधी माण्हू 1 करोड़ माण्हू न त 50-50 लख माण्हू कंहिं न कंहिं नॉर्थ में, साउथ में, ॾखण में या उत्तर में अज़ाबनि में रहिया ऐं अञा ताईं कई माण्हू कैंपुनि में आहिनि, कई माण्हुनि जी रीसेटलमेंट न थी सघी आहे ऐं केतिरनि माण्हुनि खे उहा जेका इमदाद ऐं उहो जेको उन्हनि जी बहाली थियणु घुरिजे उहा न थी सघी आहे। त सिंधी माण्हू हिकिड़ो त इहो मेजर आहे। ॿियो जेको सिंधी माण्हू जो वॾे में वॾो पीपल्स पार्टी सां मोहबत जो इज़हार रहियो आहे उहो इहो आहे त हू सम्झंदा आहिनि त असांजी मालिकी पीपल्स पार्टी करे थी। तव्हां ॾिठो त इन करे सिंध जे अंदरि कॉम्प्रेसन खे या ॿी कंहिं धुर खे बि हिनमहिल ताईं उहा हिकिड़ी इलेक्शन जे अंदरि सपोर्ट माण्हुनि ने ॾिनी आहे। त उन सपोर्ट में बि हाणे आख़िरी जेके गुज़िरियल साल खां वठी जंहिं तरह सां सिंध जे अंदरि लोकल गवर्नमेंट वारो बहरान रहियो आहे ऐं जेको सिंधी माण्हू पंहिंजो इज़हार कयो आहे मुख़्तलिफ़ शिकिलनि में, हुनखे हाणे पीर साहब लीड करे, त मुंहिंजो ख़्यालु आहे त काफ़ी प्रॉब्लम आहे सिंध जे अंदरि जेको एटलीस्ट हिन मोहतरमा जी 5वीं वरसीअ ते सुभाणे जॾहिं बिलावल भुट्टो साहब पंहिंजी की नोट स्पीच कंदो त हुनखे करणु घुरिजे। नवर सिकंदर, ये जो सूबाई ख़ुद मुख्तियारी वारो ख़ासि करे इशू है, 18वीं आइनी तरमीम आंदी, पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबनि खे जो हक़ हुआ मैदनी वसीलनि ते उहे ॾिना, उन सां गॾोगॾु जेको कंकरेंट लिस्ट हुई जेका 73 जे आइन खां वठी आइन जो हिसो रहंदी आई ऐं इहो वाइदो बि कयो वियो उन वक़्तु 10 सालनि में ख़तमु कयो वेंदो, पर न थी ख़तमु। पीपल्स पार्टी जी मौजूदा हुकूमत उहा बि ख़तमु कई। उनखां पोइ ॿिया इलेक्शन सुधारा आंदा, तमामु घणियूं आइनी सुधारा जेकॾहिं असां ॾिसूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मौजूदा हुकूमत उहे बुनियादी आइनी तब्दीलियूं कयूं जिन सां सूबनि खे ख़ासि ख़ैबर पख्तूनख्वा खे पंहिंजो नालो मिलियो। बलूचिस्तान जे हवाले सां बि काफ़ी घणियूं तब्दीलियूं आयूं। उनखां पोइ NFC अवार्ड वारो इशू ॾिसो, उन में लाॻीतो सिंध जो इहो मुतालबो रहियो त इहो रुगो पॉपुलेशन बेस्ड न हुजणु खपे, हिन में ॿिया इंडिकेटर्स बि शामिलु कया वञनि, त उहे इंडिकेटर्स बि हींअर शामिलु थिया। उन में इहा बि कामयाबी चइबी त पंजाब खे राज़ी करण में कामयाबी हासिलु थी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी हुकूमत खे। उन खां सवाइ कालाबाग डैम वारे इशू ते असां ॾिसूं था त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कमू शहीद ते धरणो हयो ऐं उन जे नतीजे में जेका अॼु जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत 5 साल पूरा करणु वञे पई, उन पंहिंजे सॼे हिन इक़्तिदार जे दौरान कालाबाग डैम खे
हिकिड़े लिहाज़ खां दफ़न करण जो ऐलान बि कयो। त इहे सभु कामयाबी। उन खां पोइ सिंध जे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसंदासूं त सिंध में रोज़गार जा मौक़ा एॾा पैदा कया विया। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां पाण ज़िक्र कयो 2010 2011 जी ॿोॾ ऐं बरसातूं, उहे एॾा वॾा सानिया थिया ऐं उनखे हैंडल करणु उहे उन्हनि माण्हुनि खे, इहो त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त सभु माण्हू मुतमइन कोन थी सघिया हूंदा, पर जेतिरी बि रिलीफ जो कमु थियो, जेको उन्हनि माण्हुनि जी मदद थी, उनखां पोइ उन्हनि खे बेनज़ीर कार्ड ॾिना विया, इहे सभु शयूं असांजे साम्हूं आहिनि। पाकिस्तान जी माशी जेका सूरत हाल आहे, वार ऑन टेरर जेका पाण कल्ह के प्रोग्राम में ज़िक्र कयो, त उन्हनि सभिनी माशी मुश्किलातुनि जे बावजूदि इन्हनि एतिरनि वॾनि डिज़ास्टर्स खे मुंहुं ॾियणु, उनखां पोइ माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा, इहो बिल्कुलु असां चई सघूं था त सिंध में जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनजी हिननि ॿिनि तबाहियुनि जे करे उहो तमामु घणा मुतासिर थिया ऐं उहे बहाल न थी सघिया। जीअं रोडनि जो नेटवर्क आहे, स्कूल आहिनि, इमारतूं आहिनि, ॿियूं आहिनि, पर ओवरऑल त एॾियूं ही ॿ वॾा साॼा, उनखां पोइ वार ऑन टेरर बि उनजो हिकिड़ो हिसो आहे। कराची जी सूरत हाल लाॻीतो तव्हां ॾिसो पिया उते छा पियो थिए। ओवरऑल सिंध जी माशी सूरत हाल एॾी का बहितर न आहे रही, पर उनजे बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत कोशिशूं त कंदी रही आहे पंहिंजे वोटर खे को ॾेई सघे। हिन वक़्तु हिन वटि का एब्सोल्यूट मेजॉरिटी न हुई ऐं कोलिशन सां आंदो, कोलिशन पार्टनर चेंज थींदा रहिया, काफ़ी गेट थी, के ईंदा रहिया, के वेंदा रहिया। हिन वक़्तु बि ॾिसो त फंक्शनल ऐं ANP सन्मान आहे ऐं वट एवर, पर तव्हां ॾिसंदा त जेको डिलीवरी फ्रंट आहे, जिते उहे शयूं डिलीवर थियणियूं, जिते उहे माण्हुनि ताईं वञणियूं, उनजो तव्हां ॾिसो। चलो हाणे अचूं था NFC ते, त NFC जो जेको शेयर वियो सिंध जे अंदरि, त तव्हांखे लॻे थो त सिंध जे अंदरि कोई अहिड़ा के मेगा प्रोजेक्ट्स हलिया हुजनि जेके कंप्लीट थिया हुजनि, जेके माण्हुनि खे नज़र अचनि। वॾे में वॾो प्रोजेक्ट आहे सिंध जे अंदरि थरकोल वालो, जंहिंसां सिंध जी क़िस्मत न रुगो बदिलबी पर मुल्क जी क़िस्मत ऐं एनर्जी जो क्राइसिस ऐं बहरान भल थी सघे थो। पर उन थरकोल जी तव्हां प्रोग्रेस ॾिसो त उहा अञा ताईं डोलरम्स मां का ख़बर कोन्हे किथे सूरत हाल आहे। कॾहिं समर मुबारकमंद हिकिड़ी ॻाल्हि थो करे, किथे सिंध गवर्नमेंट ॿी ॻाल्हि थी करे, ऐं उनजे अंदरि हिकिड़ो त इहो फ्रंट आहे। ॿियो जेको इंफ्रास्ट्रक्चर जी तबाही थी आहे 2010-11 जे अंदरि, तव्हां ॾिसो त तव्हां ईअं हुननि जीअं कमु हलाइबो आहे, टपाइबो आहे, उहो मामिलो थियो आहे। को हिकिड़ो मेजर रोड तव्हां सिंध जे अंदरि तव्हां आइडेंटिफाई नथा करे सघो। सिंधी माण्हू जो हिकिड़ो रोड आहे हैदराबाद खां मीरपुर ताईं, यकीनन इहो हिकिड़ो आहे, पर इहो उनखां वधीक जेको मेजर आहे इंडस हाईवे आहे, या जेके ॿियूं जेके हाईवेज़ आहिनि, या ॿिया जेके रोड्स आहिनि, उनजूं मरमत थी आहे, कमु बि थियो आहे, पर उनजे अंदरि जेका क्वालिटी हुजणु घुरिजे ऐं जेके उनजे अंदरि किक पैक्स ऐं करप्शन ऐं ॿियूं जेके इशूज़ आहिनि, तव्हां उहे बि त रिपोर्ट थियनि थियूं। त इहो बि हिकिड़ी बदकिस्मती आहे जेके पीपल्स पार्टी में माण्हू एक्सपेक्ट नथा कनि त ईअं न हुजणु घुरिजे, छो जो पीपल्स पार्टी हमेशह माण्हुनि जे क़रीब रही आहे, माण्हू उन्हनि जे क़रीब रहिया आहिनि। इन करे सिंध जे अंदरि कंहिं ॿी पार्टी जो को खुर पेर न लॻी सघियो आहे। क़ौम परस्त सां दावा कंदा आहिनि जारी थिया आहिनि, हाणे उहो करप्शन जे नज़र थी वियो आहे केॾांहुं विया, पर उहे प्रोजेक्ट बि ॾिना। जीअं तव्हां रोडनि जी ॻाल्हि कई, इंडस हाईवे आहे, नेशनल हाईवे आहे, त उहे मुख़्तलिफ़ फेज़िस में हलनि पिया। 7 ताईं इंडस हाईवे ठहियो, उनखां पोइ हाणे अॻिते उनजो कमु हले पियो। रेलवे ब्रिजिस ठहियूं, इहे जेके लाड़काणे वारी ऐं प्लस ठटे में बि उनजी तमीर शुरू थी आहे। करप्शन वारो त हिकिड़ो उहो इशू हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे ऐं उन इशू खे जीअं टैकल करणु खपे आहे, तीअं न हुकूमत उन पासे ध्यानु ॾिनो आहे ऐं न ई वरी अपोज़िशन को उनखे पॉइंट आउट कयो आहे इन सॼे दौर में। कुझु ॻाल्हियूं थियूं आहिनि, पर अहिड़ियूं शयूं जेके नेब वटि पहुचनि, जीअं सुप्रीम कोर्ट में तमामु घणा केसिस तव्हांखे ख़बर आहे करप्शन जे हवाले सां विया आहिनि, पर सिंध जे हवाले सां एॾो वॾो करप्शन जो स्कैंडल तव्हां सम्झो था को साम्हूं आयो आहे जेको सुप्रीम कोर्ट ताईं पहुचे, नेब ताईं पहुचे, इन क़िस्म जी का शइ? सिंध जे अंदरि उन तरह जी करप्शन जा केसिस रिपोर्ट न थिया आहिनि। ओवरऑल स्टील मिल जो केस हो या ॿिया हल्का फुल्का मसइला आहिनि, या नेब चेयरमैन जेका ॻाल्हि कई आहे हाणे, त उहा अप्लाई थी करे ऑल ओवर कंट्री ऐं समूरनि इदारनि ते नज़र रसनि बि हुनजो हिसो आहे। इहा हिननि जी बज़ाहिर कामयाबी बि आहे ऐं इहा बहितर ॻाल्हि आहे त को मेजर स्कैंडल न आहे करप्शन जो। पर स्कैंडल मेजर करप्शन पाकिस्तान में ख़बर पवंदी, हुकूमत हली वेंदी आहे, पोइ जॾहिं हिसाब किताब थींदो आहे ख़बर पवंदी त छा मामिलो आहे, केरु किथे थो बीहे। पर यकीनन कामयाबी हुननि जूं आहिनि, पर जेका उहा हिकिड़ी क्वालिटी ऐं उहा हिकिड़ी कमिटमेंट जेका माण्हू एक्सपेक्ट था कनि, उहो तव्हां पाण सिंध में अचो था, वञो था, ॾिसो था TV जे इलेक्ट्रॉनिक मीडिया हर शइ खे गॾाए छॾियो आहे, त माण्हू खे एतिरा ख़ुशि न आहिनि ऐं ज़ाहिर न ख़ुशि हुजण जा रीज़न्स आहिनि ऐं पोइ बेनिफिट ऐं तबाहियूं वॾियूं थियूं, इशूज़ वॾा हुआ। ऐं पीपल्स पार्टी जे त ज़ाहिर आहे अवामी हिसाब किताब आहे त माण्हुनि जी एक्सपेक्टेशन वॾी हूंदी आहे। माण्हू चवंदा आहिनि त असांखे हीअ बि मिले, हीअ बि मिले, यस रोज़गार जा हुननि मौक़ा पैदा कया, पर रोज़गार ते बि तव्हां ॾिसो त उहो हिकिड़ो जीअं मोहतरमा वारे दौर जे अंदरि मामिलो हो त रोज़गार बिल्कुलु माण्हुनि खे बग़ैर पैसे जे, बग़ैर रिश्वत जे मिलंदो। हाणे हुन में कई इल्ज़ाम बि आहिनि, कई ॻाल्हियूं बि आहिनि, कई रिपोर्ट्स बि आहिनि। त आई मीन दैट्स अगेन ट्रू त इहो को मामिलो त हुजे थो। अच्छा, जेको तव्हां बेनज़ीर
सपोर्ट इनकम सपोर्ट प्रोग्राम जी ॻाल्हि कई। येस, वॾे में वॾो मेजर प्रोग्राम जेको आहे ऑल ओवर कंट्री हुननि जो इहो आहे ऐं सिंध जे अंदरि बि आहे, जिन जे अंदरि औरतूं, बेवा ऐं जेके मार्जिनलाइज़ कम्यूनिटीज़ आहिनि ऐं नंढी इनकम वारा माण्हू आहिनि ऐं ख़ासि तौर ते औरतुनि खे फोकस कयो आहे। पर उहो तमामु नंढो प्रोजेक्ट आहे ऐं उनजो स्केल तमामु वॾो आहे ऐं उनजा असर देरि पा हूंदा। उहो इलेक्शन में ख़बर पवंदी ऐं उहो ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो सिंपथी वोट औरतुनि जो हमेशह मोहतरमा खे वेंदो आहे। ऐं हाणे जॾहिं बिलावल साहिबु कंदो 27 ते सुभाणे ख़िताबु ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे फॉर्मल इलेक्शन कैंपेन बि शुरू कंदा, त उन में ख़बर पवंदी त केरु किथे वञी थो मामिलो बीहे। जेका बिलावल साहिब जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाइण पियो चाही त उनजी जेका हिकिड़ो आम मीडिया में तासर आहे त उहो सुभाणे शुरू करणु वञी रहियो आहे। हुन जो जेको सियासी कैरियर आहे उहो त उन ॾींहुं शुरू थियो जॾहिं उहो पार्टी जो चेयरमैन बणियो। गुज़िरियल 4 सालनि दौरान हुनजी ऑक्सफर्ड में हू पढ़ियो पिए, उनजे तालीम जे करे हू फुल टाइम न पियो ॾेई सघियो। उनखां पोइ तव्हां ॾिठो त हुनजे अंदरि ॿियूं बि प्रॉब्लम्स आहे। हुनजे अंदरि एज जो हिकिड़ो इशू आहे, उमिरि जेका आहे उहा हुन में 1.5 खां 2 साल रहे थो जो हू फुल फ्लेज पार्लियामेंट में अची सघे, MNA थी सघे, पॉसिबली मोहतरमा जी सीट लाड़काने मां थींदा। त हिकिड़ी उहे कंसिडरेशन्स हुयूं। पर हाणे ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो सिंपथी वोट बि रहे थो ऐं हुनजे अंदरि अपील बि हुजे थी। हिकिड़ी मशहूरु स्पीच आहे जेका बिलावल साहिबु जेको टीवीअ ते हले थी त सर चाहिए सर देंगे, खून चाहिए खून देंगे, त अहिड़े क़िस्म जी जेका आहे अपील उहा त ज़ाहिर रहे थी ऐं हुनजे अंदरि टैलेंट बि आहे। हाणे उहो ख़बर पवंदी त ॾिसूं था हाणे उहो टैलेंट अॻिते कीअं थो थिए। पर हुनजो बि कंसिडरेशन्स लिमिटेशन्स आहिनि। मसलन तव्हां ॾिसो इलेक्शन जो अंदरि जेको हीअ असां वटि सॼी रांदि थी वई आहे, उहा हथ जी रांदि आहे। शहीद बशीर ब्लोर खां वठी ॿिया जेके माण्हुनि जी मोहतरमा जी शहादत पोइ दफ़े बि ईअं इलेक्शन जे अंदरि रहो, त हीअ कैंपेन इलाही मुश्किल हूंदी हुन में बिलावल साहिब लाइ, फरियाल जे लाइ या इवन ज़रदारी साहिब जे लाइ या इन्हनि जी सॼी टीम जे लाइ। ऐं स्पेशली उहे माण्हू जेके हीअ जेको तालिबान वारो फ्रंट आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था ऐं लिबरल, मॉडरेट ऐं डेमोक्रेटिक आहिनि, उन्हनि जे लाइ वॾा चैलेंजिस आहिनि। त उनजे करे उहा ख़ुदि इलेक्शन कैंपेन जेका आहे उहा ख़ुदि वॾी ख़तरे में रहंदी ऐं उनखे हीअ मैनेज कंदा ज़ाहिर आहे अवामी हिन जो हिसाबु किताबु आहे, छॾींदा त कोन ऐं इहो त वक़्तु साबित कंदो। ऐं सुभाणे जी स्पीच खां पोइ ॾिसूं त छा थी सूरत हाल। टाइम ते ब्रेक जो नाज़रीन हलो था नंढड़ी साईं आहे साईं खां पोइ असां कोशिशि कंदासीं त हिन हवाले सां मुख़्तलिफ़ असां जेके असांजा तजज़िया निगार आहिनि, सियासतदान आहिनि, उन सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ब्रेक खां पोइ ॿीहर भलीकार असां हिन वक़्तु ॻाल्हाईंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तमामु सीनियर अॻवान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खे तमामु वेझो रहंदड़ सेनेटर डॉक्टर सफदर आबादी साहिब जिन सां, उहे असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं साहब। डॉक्टर साहिब, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे विछोड़े खे 5 साल थी विया आहिनि। सिंध जे माण्हुनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी मां जेके उमेदूं हुयूं, तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि उमेदुनि ते पूरो लथी आहे? तो साहब ॻाल्हि इहा आहे साहब बाबा जॾहिं 18 अक्टूबर 2007 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु कराची एयरपोर्ट ते लथी त मां सम्झां थो त हिन मुल्क जे 18 करोड़ अवाम जूं उमेदूं जेको आहे हुन सां लाॻापियल पियल हुयूं। उनजी जेके लहण सां ई जीअं अखियूं अश्कबार थियूं, जीअं अखियुनि मां ॻोढ़ा जी मोहतरमा जा ॻोढ़ा किरिया त हर अश्कबार ई ऐं जेको आहे हिन ॻाल्हि ते मुतमनी हुई, मुतनज़र हुई, मुंतज़र हुई त मोहतरमा अचे थी पई त यकीनन जेको आहे वॾी हिकिड़ी उमेद खणी पई अचे हिन मुल्क जे अवाम जे लाइ मुस्तक़बिल जे हवाले सां, तोड़े उन जमहूरी हवाले सां हुजे, तोड़े जेका दहशतगर्दी जी जेका लड़ाई उन हवाले सां हुजे, मुल्क में रोज़गार जे हवाले सां हुजे, चाहे मुल्क में जेका मुआशी सूरत हाल हुई उनखे बहितर करण जे हवाले सां हुजे। त मां सम्झां थो पियो त हिन मुल्क जे अवाम जूं उमेदूं उन में लॻल हुयूं। हर जेको आहे अखियां सोचे पई त हाणे मोहतरमा आई आहे त हुन महिल जेको आहे वॾे में वॾो नारो जेको लॻे पियो त बेनज़ीर आई है, रोज़गार लाई है। त मां सम्झां थो पियो त इहे शयूं ॻाल्हियूं हुयूं ऐं वफ़ाक़ पाकिस्तान जे हवाले सां, मुल्क जे मुस्तक़बिल जे हवाले सां, हिन फेडरेशन जे हवाले सां जेके हिन मुल्क जूं उमेदूं मोहतरमा में हुयूं, अॼु जेको आहे घणो करे जेको आहे उमेदूं ख़तम थी थींदियूं वञनि। सो हाणे जेका हाणे बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जेके उमेदूं ख़तम थियूं पइनि, जेके होप्स माण्हुनि क़ाइमु कया उहे जेके ख़तम था थियनि पिया, इन जो जेको आहे यकीनन जवाबु जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका मौजूदा इंतिज़ामिया आहे उनखे ॾियणो पवंदो त बाबा जेका मोहतरमा जी शख़्सियत हुई या जेका उनजी जदोजहद हुई, उनजे नतीजे में जेका ठहंदड़ हुकूमत आहे उन केतिरे क़दुरु हिन मुल्क जे अवाम जी उमेदुनि खे पूरो कयो, उनजे मथां जेको आहे हींअर तमामु वॾा सवालिया निशान उथनि था पिया। ऐं जीअं असां जेको आहे उन्हनि उमेदुनि खे जॻाइण जी कोशिशि न कईसीं ऐं उन्हनि उमेदुनि खे वरी क़ाइमु करण जी कोशिशि न कईसीं त पोइ हिन मुल्क जे अवाम जूं जेके मुस्तक़बिल जे हवाले सां जेके उनजा वसवसा आहिनि, जेके उनजी तशवीश आहे उहा वधंदी वेंदी। त मां सम्झां थो पियो त जेके उमेदूं मोहतरमा जॻाए आई हुई उहे आहिस्ते आहिस्ते वञनि थियूं ख़तमु थींदियूं
हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि आहे त उन्हनि उमेदुनि खे वरी जॻायो वञे, छा जे करे उमेद जेको आहे बुनियादु हूंदी आहे कंहिं बि मुस्तक़बिल जे बहितर मुस्तक़बिल जे हवाले सां। जे उमेद ई न रहंदी त पोइ शायदि मुस्तक़बिल बि उन हवाले सां जेको आहे अवाम पंहिंजो ख़राबु महसूसु कंदो। हा डॉक्टर साहब, तव्हां गुज़िरियल ॾींहंनि में नाहिद साहिबा ऐं तव्हां पीपल्स पार्टीअ जे पुराणनि वर्करनि खे कारकुननि खे मिलाए हिकिड़ो इज्तिमा कयो हो, त आईंदा तव्हांजी कहिड़ी स्ट्रेटजी आहे? मोहतरमा जे वर्सीअ खां पोइ तव्हां छा उनखे वधीक लार्जर स्केल ते पूरे मुल्क में खणी वञी रहिया आहियो या तव्हांजो को ॿियो प्लान आहे? साईं, जेको उन्हनि तमामु वॾे पैमाने ते जेके पुराणा वर्कर्स हुआ उहे पहिरें लाहौर में 6 डिसंबर ते कठा थिया। उन खां पोइ जेको आहे सो 16 डिसंबर ते वरी रावलपिंडी में बि कठा थिया, जेके नॉर्दर्न रीजन जा वर्कर हुआ। ऐं उन में बुनियादी तौर ते मैसेज जेको असांजो पैगाम इहो आहे त बाबा ही पार्टी जेका हिन मुल्क जे मज़दूरनि, ग़रीबनि, महिनतकश अवाम सां जेका पाण खे मज़बूत रखियो आहे, हिन मुल्क जे मिडिल क्लास प्रोफेशनल सां जेके वकील आहिनि, तुलबा आहिनि, इंजीनियर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, नौजवान आहिनि, ख़वातीन आहिनि, उन्हनि सां जेको आहे जेका हीअ पार्टी पंहिंजी शनाख़्त रखंदी हुई, अॼु उहा शनाख़्त उन तबक़नि सां जेको आहे ख़तमु थी थींदी वञे। ऐं उहा पार्टी जेका सियासत खे ऐवाननि मां खणी मैदाननि में आंदो, उन ई पार्टी जी जेका मौजूदा इंतिज़ामिया आहे उहा सियासत खे मैदान मां खणी जेको वापसि ऐवाननि ॾे वठी हली वई आहे। मां सम्झो इहा हिकिड़ी तशवीश जी ॻाल्हि आहे जेका तमामु पाकिस्तान पीपल्स पार्टी कारकुन महसूसु था कनि पिया, ऐं जेका हिकिड़ी तफ़रीक़ पैदा थी चुकी आहे पार्टी जी जेका आला इंतिज़ामी आहे ऐं पार्टी जे वर्कर जे दरमियान, उहा जेको आहे सो वधंदड़ ॾींहं सां उहा जेका गैप आहे उहा वधंदी थी वञे। ऐं ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जेको इहो शनाख़्त जो बहिरान आहे पीपल्स पार्टी जे वर्कर जो, जेको बुनियादी तौर ते पार्टी जो मैसेज खणी वञे अवाम ॾे वञे थो पियो, ॿारहा जेको आहे अॼु खां वठी न पर 45 सालनि खां वठी पार्टी जो मैसेज अवाम खे पहुचाए थो पियो, अॼु उहो जेको महसूसु करे रहियो आहे त बाबा मुंहिंजी उहा शनाख़्त न रही आहे जेका शनाख़्त मूंखे शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो या शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब ॾिनी। कता कलामी डॉक्टर साहब, पर तव्हांजे इन मुंहुं ते पार्टी क़यादत ते यकीनन नाराज़गी हूंदी त तव्हांखे को अहिड़ो हुननि जे तरफ़ खां का फॉर्मल कम्युनिकेशन को नोटिस सर्व थियो आहे या हुननि सां तव्हांजो को राब्तो कोन्हे? असां बाबा मां हिन महिल पार्टी जी माज़रत सां जेका पार्टी जी मौजूदा इंतिज़ामिया आहे मां हुन ते बिल्कुलु नथो ॾिसां पियो। मुंहिंजी नज़र में हुननि 5 सालनि में जेको थियो आहे उहो जेकी ख़राबियूं हिन महिल पार्टी जी बुनियादनि खे वञी जेको आहे लोॾे छॾियो आहे, मुंहिंजी नज़र हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उन्हनि कारकुननि में आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उन्हनि पोइ लॻनि में आहे। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी जेके पोइ लॻ आहिनि, जेके उनजे विरसे जा अमीन आहिनि, मुंहिंजी नज़रूं उन्हनि में आहिनि। मां उन्हनि खे थो पैगाम ॾियां त बाबा पार्टी में ख़राबी पैदा थी चुकी आहे ऐं जे हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे तव्हां अॻिते वधो ऐं पार्टी जे हिन ख़राबियुनि खे दूरि करण जी कोशिशि कयो। असां उन जे तहत जेको आहे सो हिकिड़ी असां पार्टी खां अलॻि ग्रुप न ठाहियो, को धड़ो न ठाहियो, असां पार्टी जे अंदरि हिकिड़ी मूवमेंट लॉन्च कई आहे, हिकिड़ी तहरीक जो आगाज़ कयो आहे जंहिंजो नालो भुट्टो शहीद बेनज़ीर वर्कर्स मूवमेंट आहे। उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी में अंदरि रही कमु कंदी, पार्टी नथा छॾणु चाहियूं। पार्टी में इख़्तिलाफ़ी आवाज़ उथंदा आहिनि, इख़्तिलाफ़ करणु असांजो हक़ु आहे, असां उहो हक़ु वठणु था चाहियूं पिया पंहिंजा, ऐं उहो हक़ु असां पंहिंजे कारकुननि खे बि ॾियणु चाहियूं था पिया। हिन हक़ जे तहत जेको आहे असां अॻिते वधी रहिया आहियूं। मां सम्झां थो पियो त पार्टी जे अंदरि जेके पर्सनलाइज़ डिसीजन मेकिंग प्रोसेस थी वियो आहे, जेको फ़ैसिला साज़ी जो अमल चंद ज़ातियुनि जे गिर्द जेको आहे सो घुमी रहियो आहे, कुझु ख़ानदान आहिनि जेको पार्टी खे डोमिनेट करे रहिया आहिनि, त मां सम्झां थो इहा जेको आहे सो ख़तमु थियणु खपे ॻाल्हि। ऐं बुनियादी तौर ते पार्टी जो जेको मैसेज आहे जेको उहो इगैलिटेरियन मैसेज हो, जेको हिकिड़ो पंहिंजो प्रोग्रेसिव मैसेज हो, लिबरल मैसेज हो, पार्टी जी जेको आहे सो जेको बुनियादी तबक़नि सां जेको हुनजो रिश्तो नातो उहो वापसि क़ाइमु कयो वञे ऐं असां उन पोज़ीशन में अचूं जिते असां इहो अवाम खे वरी पैगाम ॾेई सघूं त बाबा हीअ पार्टी उहा ई पार्टी आहे जेका शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो छॾे वियो ऐं जंहिंखे 30 साल मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब अॻिते वधायो। इक़्तिदार को हुनखे 4 साल मिलियो, पर ज़िंदगी जा 25 साल जेको आहे हुन मुख़्तलिफ़ डिक्टेटरनि जे ख़िलाफ़ जिदोजहद कंदे गुज़ारियो। हिन पार्टी खे इंटैक्ट रखियो, हिन पार्टी जे वोट बैंक खे इंटैक्ट रखियईं। अॼु मुंहिंजी नज़र में उहो अंडर थ्रेट आहे, उनखे असांखे क़ाइमु करिणो आहे। मुंहिंजी नज़र हिन मुल्क हिन पार्टी जी इंतिज़ामिया जेके वॾनि माण्हुनि में न आहे, मुंहिंजी नज़रूं जेको आहे हिन मुल्क जे अवाम ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी उन असासे जे हिसे ते आहिनि जेको उहा क़ाइमु करे वई आहे 27 जेको उहा छॾे वई आहे 27 डिसंबर 2007 ते। डॉक्टर साहब, आख़िरी सवाल आहे मुंहिंजो, त आउं इहो पुछणु थो चाहियां त तव्हांखे मौजूदा क़यादत सां तव्हांखे बि केतिरा ई तहफ़ुज़ात आहिनि, पाकिस्तान जे आवाम खे ख़ासि करे सिंध जे माण्हुनि खे बि तहफ़ुज़ात आहिनि। सुभाणे खां पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बाज़ाब्ता तौर ते अमली सियासत शुरू पियो करे। तव्हां सम्झो था त उनजी जेका इहे अमली सियासत हूंदी, जीअं हू पार्टी जा मामला संभालींदो, त का तब्दीली तव्हांखे कंहिं तब्दीली जी उमेदु आहे पार्टी मामलनि में, फ़ैसिले साज़ी में? राय साहब जेको ॾिसो, मां उमेद रखां या न रखां इहो हिकिड़ो हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त हिन मुल्क जो जेको अवाम आहे, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका शनाख़्त आहे हिन मुल्क जे ग़रीबनि ऐं महिनत कशनि सां, उहे छा था महसूसु कनि।
मां सम्झां थो उन में जनरली जेका मूंखे ॻाल्हि अची रही आहे हिकिड़ो त उहो इन ॻाल्हि ते शाकीन त छा हिन स्टेज ते हिकिड़ो नौजवान जेको मुस्तक़बिल लाइ असांजो वॾो असासो थी सघे थो पियो, छा जेको आहे हुनखे हिन 5 सालनि जूं जेके ॻाल्हियूं रहियूं आहिनि, जेके ख़राबियूं पैदा थियूं आहिनि, असां हुननि 5 सालनि जी ख़राबियुनि खे धोइण लाइ ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे जेको आहे सो जेके कुझु माण्हू पंहिंजे मुस्तक़बिल बचाइण था चाहिनि पिया, छा हिन ॻाल्हि जी ज़रूरत हुई त हिन स्टेज ते उनखे अॻिते आंदो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जीअं उहो अचण ई चाहे थो पियो त उनखे 2 ॻाल्हियूं जेको आहे उनजे साम्हूं ईंदियूं। हिकिड़ो त छा उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी जेका नज़रियाती सियासत हुई उनखे अॻिते खणी वधणु थो चाहे पियो, या उहो जेको आहे सो जेका 5 सालनि जी जेका जेके कम रहिया आहिनि जंहिंमें जेको आहे गैर नज़रियाती अमल पार्टी जे अंदरि जेको आहे सो सराहत करे वियो आहे, हिकिड़ी गैर नज़रियाती तरीक़े सां पार्टी खे हलाए वियो आहे, छा उनखे थो ओन करे। इहा बि हिकिड़ो बुनियादी क्रिटिकल डिसीजन आहे जेका बिलाल साहिब खे वठणी आहे। उहो छा डिसीजन थो वठे पियो, जॾहिं उहो डिसीजन पंहिंजी वठंदो त पोइ यकीनन मां हुन ते ज़रूरु तबसरो कंदुसि। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी असां सां ॻाल्हाइण लाइ। सिकंदर डॉक्टर साहब जेके ॻाल्हियूं कयूं उहे ॻाल्हियूं हुन खां अॻु में नसीर साहब सां पाण ॻाल्हायो त ओवरऑल बिलावल भुट्टो ज़रदारी जेको सुभाणे खां अमली सियासत शुरू पियो करे त का घणी तब्दीली पीपुल्स पार्टी पॉलिसियुनि में नज़र न पई अचे असांजे दोस्तनि खे। भई हूअं आम तौर ते जेकॾहिं पाण आवाम सां बि ॻाल्हायूं था, आम जेके माण्हू आहिनि उहे बि सम्झनि इहो ई था त वरी बि हावी इहे ई पॉलिसियूं रहंदियूं जेके 5 साल रहियूं आहिनि। अता हुनजो सबबु इहो आहे त जेको पार्टी जो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बि आहे, बुनियादी तौर ते फोर्स ड्राइविंग फोर्स उहो रहियो आहे गुज़िरियल 5 सालनि दौरान ऐं वरी सम्झौता उहो ई रहंदो। यकीनन उहो ई रहंदो। बिलावल साहब यकीनन अॻिते हली हाणे पंहिंजी टीम ठाहींदो। इहो ईअं थी सघे थो जीअं भुट्टो साहब जी पंहिंजी टीम इहे मोहतरमा आई त हुन पंहिंजी टीम फॉर्म कई, ज़रदारी साहब आयो त हुन पंहिंजी टीम फॉर्म कई, बिलावल ईंदो त यकीनन पीपल्स पार्टी अंदरि चोथीं ऐं नई टीम फॉर्म थींदी ऐं हुन में थोरो टाइम लॻंदो ऐं इहे शयूं हिकदमि त वॾी तब्दीली तव्हांखे महसूसु न थींदी। बेसिकली जेको हिन वक़्तु बिलावल साहब जी खे लॉन्च करण जो ऐं हुनखे प्रोजेक्ट करण जो जेको मामिलो आहे उहो इलेक्शन सां ॻंढियल आहे। इलेक्शन जे अंदरि हिन वक़्तु पीपल्स पार्टी शदीद मुश्किलात में आहे। मुल्क जे अंदरि तव्हां ॾिसो त 2 सूबनि जे अंदरि वॉर ऑन टेरर जी जंग पई हले, हिकिड़े पासे त KP जे अंदरि तव्हां इहा सूरत हाल आहे, बलूचिस्तान जे अंदरि तव्हां मामला ॾिसो था, सिंध जे अंदरि ही लोकल गवर्नमेंट खां पोइ बहरान लॻो पियो आहे, कराची ख़ुदि ऐं पंजाब जे अंदरि जेको साउथ जे अंदरि ऐं सेंटर सां हुनजी जेको कंटेंट आहे हुननि जूं जेको परेशानी आहे त उनखे ज़ाहिर गिलानी साहब हटायो वियो सुप्रीम कोर्ट जी तरफ़ खां, त उते बि हिकिड़ी साउथ में वॾी परेशानी आहे जंहिंखे मैनेज हिननि कुझु त हद ताईं त कयो आहे त उनजो गवर्नर मखदूम अहमद महमूद हुननि रखियो आहे। पर हाणे मखदूम अहमद महमूद ऐं मंज़ूर वटू मिली करे पार्टीअ खे, छो त पंजाब डिसाइड कंदो नेशनल असेंबली सीट्स जो अंग एतिरो आहे जो कहिड़ी पार्टी मुल्क जे अंदरि कहिड़ी गवर्नमेंट कीअं फॉर्म कंदी। पीपल्स पार्टी खे एज हिन वक़्तु इहो आहे त सेनेट में हिनजी सिंपल मेजॉरिटी आहे, अक्सीरियत आहे, जंहिंजो मतिलबु आहे जेका बि गवर्नमेंट आई त उहा हिननि सां यकीनन ठाहे हलंदी आहे, हिननि जे रमो करम ते हूंदी हिकिड़ी सटन, छो जो बजट पॉलिसी जे लाइ ॿियनि जे लाइ आम कानून साज़ी जे लाइ माना आम कानून साज़ी का हुकूमत कोन करे सघंदी। इन करे त ज़ाहिर आहे जेका आइडियल हूंदी त उन में उहो ॾिसिजे त हाणे ही पीपल्स पार्टी पंहिंजी केतिरी हिननि जी जेका पूरी कोशिशि आहे उहा इहा आहे त ज़ाहिर आहे जीअं हमेशह ही हिनखे एज रहियो आहे पीपल्स पार्टी खे शहीद भुट्टो खां वठी मोहतरमा जी शहादत ताईं, त हिन दफ़े हाणे अलाह न करे का ॿी शहादत पीपल्स पार्टी जे रैंक्स में हुजे ऐं माण्हू बि नथा बर्दाश्त करे सघनि, मुल्क नथो बर्दाश्त करे सघे। पर ज़ाहिर आहे जेके पुराणियूं शहादतूं आहिनि या क़ुर्बानियूं आहिनि या जेको हुनजो कमु आहे हू हुनखे फुल पोइ कैश कंदा ऐं इश्तिहारी मुहिम बि हाणे शुरू आहे ऐं ज़ाहिर आहे पर उहे शहादतूं कैश कराए चुका न हाणे हिन इलेक्शन में उन्हनि खे वरी हा उन में जेको इहो वॾो प्रॉब्लम आहे छो जो मोहतरमा जी शहादत जे हवाले सां न, पर जेको मोहतरमा जी शहादत आहे उहा अॼु बि लाइव आहे। पीपल्स पार्टी जो जेको वर्कर आहे या जेको माण्हू आहे या सिंध जे अंदरि जेको माण्हू आहे उहो इहो कोन थो ॾिसे त मोहतरमा जी शहादत खां पोइ उनजे कातिलनि जो छा थियो। ज़रूरु माण्हू पुछनि था, ॾुख थिए थो, पर इहो माण्हू बि सम्झनि था त ज़ाहिर आहे मोहतरमा जी शहादत हिकिड़े ग्रैंड डिज़ाइन त थी हूंदी ऐं ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी कोशिशि त कई ऐं मौला बख्शियान जो साहिबु तमामु मोज़िज़ ऐं ज़िम्मेदार माण्हू आहे, उन चयो आहे त असीं 2-4 दफ़ा हुनजी ॻाल्हि कोर्ट थी आहे त मोहतरमा जे कातिलनि खे ऐं मोहतरमा जे माण्हुनि खे सज़ा ॾियण में असां कुझु कंप्रोमाइज़ खां कमु वरितो आहे छो जो हुकूमत हलाइण जा प्रॉब्लम्स आहे, त उहो त माण्हू बि सम्झनि था त ज़ाहिर ही एक्सट्रीम स्टेप नथा खणी सघनि ऐं खणंदा त पीपल्स पार्टी जा कातिल त वाज़िह UN कमीशन में तव्हां ॾिसो त क्लियर कट आहे त मुल्क जी एस्टैब्लिशमेंट कीअं कीअं किथे किथे इन्वॉल्व आहे। उन खां पोइ किताब आहिनि, CI जूं टैप्स आहिनि जेके ॻाल्हि पधरी पई आहे। हा लोकल जेके एजेंट आहिनि कंहिं मारियो हिन जे अंदरि डिज़ाइन जे अंदरि ॾिसो 3-4 शयूं, हिकिड़ी डिज़ाइन जी त हुनखे फाइनेंस कीअं कयो, ॿी आहे त हिनखे प्लान कीअं कयो, टीं त एग्ज़ीक्यूट कीअं कयो, चौथों आहे त सीन जे अंदरि कहिड़ा कहिड़ा मोहरा इस्तेमालु थिया, कंहिं शूट कयो,
किथे वेठा कि डिज़ाइन थी। हाणे सुभाणे रहमान मलिक ऐं FIA असांखे इहा त ॿुधाए सघंदा त शूट करण में केतिरा कहिड़े मदरसे में वेठा, हक़ानिया में वेठा, ॿी जाइ ते वेठा, या प्लान कंदड़ में ही माण्हू आहे, इहो बि चई सघंदा त बैतुल्लाह मसूद जे प्लान कयो उहो मारिजी वियो। ऐं ॿियो वॾे में वॾो जेको प्लानर हो अलक़ाइदा जो सरबराह उहो उसामा बिन लादन, उहो बि मारिजी वियो। त इहा डिज़ाइन ईअं ठाहे त ॿुधाए सघंदा ऐं इहा हिकिड़े लिहाज़ खां थी सघे थो इहो बि ॾेखारियो पियो वञे ख़दशो न त अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ खे शायदि उहो नॉमिनेट। उहो त यकीनन, छो त परवेज़ मुशर्रफ खे त मोहतरमा जे केस में तव्हां माइनस नथा करे सघो। रॉन सस्किन जो हिकिड़ो किताबु आहे जंहिंजे अंदरि हुन अमेरिकन CIU टेप्स आहिनि, उन में हिकिड़ी जाइ ते मोहतरमा सां वारे कॉन्टेक्स्ट में ॻाल्हाईंदे परवेज़ मुशर्रफ चए थो त मोहतरमा जी सिक्योरिटी असां सां कोऑपरेशन ते दारोमदार रखे थी, जंहिंजे मां वाज़े हो त उनजे अंदरि तव्हां परवेज़ मुशर्रफ खे या उन वक़्तु जी इस्टेब्लिशमेंट जेका बि हुई हुनजे इर्द गिर्द उनखे तव्हां माइनस नथा करे सघो। सही टाइम ख़तम थियो प्रोग्राम जो, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं असांजे महिमान जूं बि असां कोशिशि कई त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके 5 साल गुज़ारिया मोहतरमनि जी शहादत खां पोइ इक़्तिदार में, उन में ॾिसूं त पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि लाइ कुझु कयो या न, छो त सिंध जा माण्हू ॿियनि टिनी सूबनि में असां ॾिसूं था त के न के पार्टियूं आहिनि जेके उन्हनि सूबनि जे अवाम लाइ को न को कमु कनि थियूं, पर सिंध जे माण्हुनि जो सभु उमेदूं आसरा उहे सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी में हूंदा आहिनि। ऐं पीपल्स पार्टी खे हमेशह सिंध जे माण्हुनि मेजॉरिटी सां कामयाबु कयो आहे। त ओतिरियूं उमेदूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी उन्हनि उमेदुनि ते केतिरो पूरी लथी आहे उहे तव्हां जेके बि ख़्याल हुआ उहे असां तव्हांजे साम्हूं पेश कया। सुभाणे बि असां कोशिशि कंदासीं त इन ई हवाले सां के नवनि महिमाननि सां वरी हाज़िर थियूं। तेसिताईं अता राजड़ खे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।